दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुरा आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे नामियारे लेखक मोहतरम अहमद जलील जी लिखियल कहाणी मोटी मीत नाया ॿुधाईंदुसि। मार्गला जे टकिरियुनि जे परे पासे क़दीम तहज़ीब जा आसार आहिनि जेके टैक्सीला ताईं बखियल आहिनि। मार्गला टकिरियुनि जे ओरे पासे इस्लामाबाद जो जदीद शहर आहे जिते का बि जदीद सहूलत मौजूदु न आहे। मार्गला टकिरियुनि जे तराई वटां हिकु रस्तो लंघंदो आहे जेको शहर जे ॿाहिरां थींदो सेक्रेटरीट वटां फेरो खाई मई रोड सां वञी मिलंदो आहे। मां अक्सर राति जो देरि सां मार्गला रोड ते निकिरी ईंदो आहियां। पहरनि जा पहर ऊंधा ऐं रोशनी में हलंदो रहंदो आहियां। ख्वाबनि जी तहबीर खे छुअण जी कोशिशि कंदो आहियां। गोतम सां ज्ञान मुतलिक़ ॻाल्हाइण जी आरज़ू कंदो आहियां। हीअ अनोखी ॻाल्हि आहे। नंढड़े टेप रिकॉर्डर में 4 सैल विझी मां मार्गला रोड ते निकिरी आयसि। ऊंदहि हुई, रस्ते जूं बतियूं विसामियल हुयूं। मूं आसमान ॾिठो। असीं अणसुहा आसमान ते पंहिंजे नसीब जी लीक न छॾींदा आहियूं। आसमान ओतिरो महसूसु थियो जेतोणीकि राति जो पहिरियों पहर हुयो, पर तंहिं हूंदे बि सितारनि ते पोएं पहर जे ॾींहंनि जो गुमान थियो। ऊंदहि में मूं पंहिंजे पाछोले खे तलाश कयो ऐं पंहिंजी बेवकूफ़ी ते खिली पियसि। टेप रिकॉर्ड हलाए छॾियमि। दीन मोहम्मद जी आवाज़ में कमर शहबाज जो गीत गूंजण लॻो। वाट तकींदे लाट उझामी मोटी मीत न आयो। इहो गीत मूं हैदराबाद रेडियो स्टेशन ते म्यूज़िक डायरेक्टर अब्दुल लतीफ़ खां कंपोज़ करायो हो। उन ॻाल्हि खे वरे वियानी विया आहिनि, पर काल्ह राति कमर जो गीत ॿुधी अब्दुल लतीफ़ ॾाढो यादि आयो। हू पंहिंजे बातन ऐं ज़ाहिर समेत मुकमल फ़नकार हो। धरती रास न आयसि, आसमान न उॾामी वियो। इहो गीत रिकॉर्ड करण खां पोइ मूं सभ खां अॻु सिंधू खे ॿुधायो हो। गीत ॿुधण खां पोइ हू केतिरी देरि ताईं ख़ामोश वेठी रही हुई। अखियुनि में आलाण तरी आई हुयसि। पुछियो हुयई, मीत मोटी छो न ईंदो आहे? तॾहिं वरायो हो, अहिड़ी मोहबत जंहिंमें का गर्ज़, का लालच, का तमह ऐं को मतिलबु न हूंदो आहे, सा मोहबत ईअं ई हूंदी आहे। अहिड़ी मोहबत में मीत मोटी न ईंदा आहिनि। पुछो ईअं छो आहे? चयो हुउमि जो अहिड़ी मोहबत ॿार पैदा करण जो सबबु न थींदी आहे। चखनि ते तिमुर्क तरी आई हुयसि। चयो हुयई, तूं न सुधरंदे। ऐं पोइ ओचितो हिकु मार्गला जी टकिरियुनि जी सांत मां उॾामंदी हली वई हुई। मोहम्मद जुमन जो दर्द में ॿुॾल आवाज़ आसमान ताईं वञी पहुतो। पोइ जंहिंखे दिलड़ी ॾियणो तंहिंखां धार थियणो, इहो नाहे मां ॿियो छा हेड़ी। मां सम्झां थो मुंहिंजा पेर धरती ते चुंबड़ी पिया हुआ। मुंहिंजा गोॾा मिटी सां वञी लॻा हुआ। दिलि बनवास खां वञी निकिती हुई। तॾहिं मूं पंहिंजे साए चयो हो, वॾी क़ीमत अदा करणी पवंदी आहे सिंधू, जॾहिं मोटी मीत न मिलंदो आहे। मां उथी बीठसि। ऊंदहि में रोशनी जे महूर पुठियां हलंदो रहियसि। मुंहिंजी तहरीरनि जो हिकु हिकु लफ़्ज़ हिन सां वाबस्तु आहे। मूं हिकु हिकु कहाणी हिन लाइ लिखी आहे, हिकु हिकु ड्रामो ऐं हिकु हिकु कालम हिन लाइ लिखियो आहे, हिन जे करे लिखियो आहे। मां हिन जो मोहताज आहियां, मां हिन जो अहसानमंद आहियां। हू मुंहिंजी रोशनी आहे, हू मुंहिंजी बसीरत आहे, हू मुंहिंजी कुवत आहे, हू ई मुंहिंजी हिमत आहे, हू ई मुंहिंजो आगाज़ आहे ऐं हू ई मुंहिंजो अंजाम आहे। हिन हिकु दफ़े मूंखां अंजाम वरितो हो। चयो हुयई, वाइदो कर तूं लाॻीतो लिखंदो रहंदे ऐं धरती ऐं ॾात जो कर्ज़ लाहींदो रहंदे। संदसि अखियुनि में इब्दी काइनात जी झलक ॾिठी हुयमि। संदसि सांवरो सलूनो हथु झलींदे चयो हो, मूं तुंहिंजे लाइ लिखियो हो, मां तुंहिंजे लाइ लिखी रहियो आहियां, मां तुंहिंजे लाइ ई लिखंदो रहंदुसि। ऐं काल्ह राति
केतिरी देरि ताईं मां मार्गला जे रोड ते हलंदो रहियुसि ऐं ऊंदहि में पंहिंजो पाछोलो तलाश कंदो रहियुसि। दोस्तो, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद है तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तो, मुंहिंजूं ही कहाणियूं जेकॾहिं तव्हांखे पसंदि अची रहियूं आहिनि त कमेंट्स में तव्हां पंहिंजी राय खां ज़रूरु मूंखे आगाह कंदा ऐं जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे बि सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं तव्हांखे मूंसां राब्तो करणो आहे त तव्हां यूट्यूब, फेसबुक ऐं पेज ते वञी अलीज़ गुड लाइफ लिखंदो त मूंसां राब्तो थी सघे थो। तव्हां सभिनी जी महिरबानी।